लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे, घिड़ी घड़ो हथ करे इलाही त्वार, चूड़ा बेड़ा चिक में लुड़ लुड़िस वार, ॼंघूं ॼरके वात में सिसीअ खे सीसार, लखें चोटिस लोड़ूं थेलियूं थिरन उधार, मिड़िया मछ हज़ार भाङा थींदी सुहिणी। हेसि ताईं लतीफ़ साईं ते जेको बि कमु थियो आहे, सिंधीअ में, उर्दू में, अंग्रेज़ीअ में या जेको बि कमु थियो आहे, को बि कमु तसली बख़्श न आहे। कंहिं बि रिसाले जे तरतीब ॾींदड़ मुहक़िक़ इहो न चयो आहे त मूं को लतीफ़ साईं ते मुकमल कमु करे छॾियो आहे। किथे न किथे के न के ख़ामियूं हुन छॾे ॾिनियूं आहिनि। लेकिन जेको अंग्रेज़ी में तर्जुमो आहे उनखे असीं ॾिसूं त असांखे हैरानी थिए थी त हिननि तर्जुमो कयो कीअं आहे ऐं कयो छो आहे। जेके इहे लफ़्ज़ लतीफ़ साईं चया उहे जेकॾहिं अंग्रेज़ी में न आहिनि त पोइ तर्जुमो करण जी ज़रूरत कहिड़ी हुई? आख़िर कहिड़ी ज़रूरत हुई जेको सो तर्जुमो करण जी? या त उहे लफ़्ज़ हथ कजनि हा किथां बि कीअं बि कहिड़े बि हिसाब सां। हीउ जेको बैत मूं हींअर पढ़ियो आहे, अचो त इन जी थोरी वज़ाहत करियूं ऐं ॾिसूं त इन जो जेको अंग्रेज़ी में तर्जुमो थियल आहे उहो कीअं आहे, सही आहे, ग़लति आहे या कीअं आहे। हाणे हिन में ज़िक्र आहे, चूड़ा बेड़ा चिक में लुड़िस वार, ॼंघूं ॼरके वात में सिसीअ खे सेसार, लखें चोटिस लोड़ूं थेलियूं थिरनियूं धार, मिड़िया मछ हज़ार भाङा थींदी सुहिणी। हाणे जेके अंग्रेज़ी जा असां वटि आहिनि तर्जुमो जेको नेट ते पियल आहे, मूं हींअर खोले ॾिठो आहे, पढ़ियो आहे ऐं उनजी इलाही स्टडी कई आहे। उन मां मूं हिकिड़ो बैत मुंतख़ब करे हिन जो थोरो जाइज़ो वरितो बैत जो, त ॾिसां हिन जी जेका माना आहे अंग्रेज़ी में सही आहे या ग़लति आहे। हाणे हिन में मच्छियुनि जो ज़िक्र आहे, जीअं लौड़, थेली, थिरनी हाणे ख़बर न आहे मच्छी आहे या मच्छी जे थरे खे चयो आहे। आडवाणी साहिबु या गुरबख्शाणी साहिबु चवनि था त इहे थरनि मां मच्छियूं नंढड़ियूं निकिरी आयूं, उहे उनखे थिरनऊं धार, माना मच्छी जेको थरो हो उन मां निकिरे। इनखे बि छॾ। ॿिए नंबर ते हिन में आहे ॼरको। हाणे इहा जेका सिंध जी ख़ासि मच्छी आहे, पाण ॾिसूं था इन सिर्फ़ु ॼरके ते वेही बहस करियूं था त अंग्रेज़ी में मुहक़िक़नि इन जो तर्जुमो छा कयो आहे, इनखे छा करे पेश कयो आहे। अचो त ॾिसूं छा कयो आहे इन्हनि। मोहम्मद याक़ूब आगा हिन अंग्रेज़ी में तर्जुमो कयो आहे। आगा सलीम जो अंग्रेज़ी में तर्जुमो आहे। अमीना खमीसाणी जो अंग्रेज़ी में तर्जुमो आहे। मुश्ताक अली शाह जो अंग्रेज़ी में तर्जुमो आहे। हाणे हीउ ॾिसी तव्हांखे हैरत थींदी त मोहम्मद याक़ूब आगा साहिबु जेको ॼरके जो तर्जुमो कयो आहे, उन ॼरको जी का बि माना कान लिखी, सिर्फ़ु लिखी आहे मच्छी। उन खां पोइ आगा सलीम ॼरके खे डॉग फिश लिखियो आहे, डॉग फिश। उन खां पोइ अमीना खमीसाणी साहिबु हिन बि ॼरके जी माना डॉग फिश लिखी आहे। डॉग फिश बि आउं तव्हांखे ॾेखारियां थो। उन खां पोइ हिकिड़ो अंग्रेज़ आहे, उनजो तर्जुमो थियल आहे। जेके हीउ यको जेको हिकिड़ी यकी एप्लीकेशन पियल आहे, हिन में तक़रीबन 23 उहे आहिनि जेके रिसाला जेके पियल आहिनि नेट ते। यकी हिकिड़ी उन एप्लीकेशन में 23 हाणे 23 जा नाला कोन था वठूं, पर हे जेके आहिनि मख़सूस उन जा नाला वठूं। उन में हिकिड़ो तर्जुमो क्रिस्टोफर शेकल हिन ॼरके खे लिखियो आहे एलिगेटर माना वाॻो। उन खां पोइ मुश्ताक अली शाह हिन ॼरके खे लिखियो आहे पाइक मच्छी। पाइक जी तस्वीर बि तव्हांखे ॾेखारियां थो ऐं तव्हांखे रब नेकी ॾे जेका आहे डॉग फिश, उहा बि तव्हां ॾिसो। तव्हां पंहिंजो सिंधी ॼरको बि ॾिसो, पोइ इहो फ़ैसिलो करियो त आख़िर हिन तर्जुमे करण जी ज़रूरत कहिड़ी हुई, अहिड़ी कहिड़ी एमरजेंसी हुई जो जेकॾहिं ॼरको अंग्रेज़नि खे ख़बर कान्हे त ॼरको कहिड़ी मच्छी आहे या छा आहे, या उन्हनि जे मुल्क में नथो थिए त छा ज़रूरी हो त उन्हनि खे सवाल निशान हणी छॾिजे हा। पर ॼरके खे वाॻू करे पेश कर। हीउ त क्रिस्टोफर त चलो अंग्रेज़ हुन ते मयार कान्हे। बाक़ी जेके ॿिया हे 4 आहिनि उन्हनि खे घटि में घटि ॿियनि मच्छियुनि खे छॾियो, लौड़ खे बि छॾियूं था, थेली या थेरी इन खे बि छॾियूं था, पर ॼरको त हिकिड़ी आम मच्छी आहे सिंध जी। जेकॾहिं के अंग्रेज़ी जी डिक्शनरी में कंहिं बि हंधि कंहिं बि फोरम ते किथे बि ज़ाती तौर ते उन्हनि खे इहा ख़बर न हुई त ॼरके खे अंग्रेज़ी में छा चइबो आहे, पोइ उन जो तर्जुमो करण जी ज़रूरत कहिड़ी हुई? पोइ हीअ हेॾी वॾी ग़लती करण जी ज़रूरत कहिड़ी? हाणे हे हिते तव्हां हिन में ॾिसो, हिन में वीडियो में ई तव्हां ॾिसो, हीअ आहे डॉग फिश जी तस्वीर जेका तव्हां ॾिसो पिया। उन खां पोयां हे आहिनि एलिगेटर, इहे बि तव्हां ॾिसो। ऐं उन खां पोइ हीअ आहे पाइक मच्छी। हाणे हीअ पाइक मच्छी आहे। हाणे मूंखे नथो लॻे त हीअ जेका डॉग फिश आहे या पाइक मच्छी आहे, या जेके हे एलिगेटर माना वाॻू, या वाॻू जो ॿियो क़िस्म क्रोकोडाइल,
ऐं उहा मच्छी। हाणे इहो जेकर तव्हां नेट खोले ॾिसंदा, इहो तर्जुमो पढ़ंदा त तव्हांखे ख़बर पवंदी। त मुंहिंजे सभिनी सिंधवासियुनि खे इहो गुज़ारिश आहे त हिन बारे में का रहनुमाई कनि। सिंध में हेॾा वॾा इदारा, हेॾियूं ॻाल्हियूं, हेॾा मसइला, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड, सिंधी अदबी बोर्ड, उन जे बावजूदि बि हीउ सॼो हाणे हिन में हीअ जेका लौड़ आहे, हाणे लौड़ जेका मच्छी आहे उहा त सिंधरी मच्छी आहे, तव्हांखे सिजावर में मिलंदी, तव्हांखे गोलारची में मिलंदी, तव्हांखे जाती में मिलंदी, टंडे बागे में मिलंदी। बदीन में ॾिसो मच्छी मार्केट में हलिया वञो, तव्हांखे हीअ लौड़ मिलंदी। ॾाढो ज़हरीलो डंक आहे हिन जो, खाधे जी मच्छी आहे। उन खां पोइ थेली जेका चई आहे लतीफ़ साईं, थेली थी सघे थो या थेरी हुजे, थेरी खे लतीफ़ साईं थेली चयो आहे, लफ़्ज़ फेराए। हाणे थिरनी जेका आहे इहा ख़बर न आहे मच्छी आहे या मच्छी जे थरे खे चयो आहे या मच्छी जे थर खे चयो आहे, थर नऊं धार, इहा बि तहक़ीक़ तलब ॻाल्हि आहे। लेकिन मेन शइ जेको बेसिक जेको आहे उहो आहे ॼरको, सिंधी ॼरको। ॼरके जी तस्वीर तव्हां ॾिसो, तव्हां डागफिश जी तस्वीर ॾिसो, तव्हां पाइक या पिक मच्छी जी तस्वीर ॾिसो, तव्हां एलिगेटर जी तस्वीर ॾिसो, पोइ वेही फ़ैसिलो करियो त हिन बैत में लतीफ़ साईं सां जे बैत जे तर्जुमे में हिननि माण्हुनि हालत कहिड़ी कई आहे ऐं इहा छो कई आहे। जेकॾहिं इन लफ़्ज़ जी माना कंहिं अंग्रेज़ी डिक्शनरी में न हुई त सवाल निशान हणी छॾींदा, हिते ॼरको ई लिखी छॾींदा। अॻिते हली को नओं नस्ल, का नई जनरेशन जॾहिं ॼरके खे डार्क फिश जे सूरत में ॾिसंदी या एलिगेटर जो तर्जुमो ॾिसंदी या पाइक मच्छी जो तर्जुमो ॾिसंदी त हुनखे कहिड़ो जवाबु ॾींदो? छा असांजे मौक़नि खे इहा सुध कोन हुई, इहा समा कोन हुई त असीं सएं सिधे ॼरके जी माना जेकॾहिं कंहिं बि अंग्रेज़ी डिक्शनरी में न आहे त न करियूं, छॾे ॾियूं, सवालिया निशान हणी छॾियूं। त मुंहिंजी सभिनी सिंध वासियुनि खे गुज़ारिश आहे त अगरि को हिन मां ॼाणंदो हुजे त रहनुमाई करे सघे थो। जेको सो मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, फेसबुक पेज आहे, उन ते रहनुमाई करे सघे थो। ऐं हिन जो जेको सो डिस्क्रिप्शन आहे ॾेई छॾींदासीं तव्हांखे। ऐं इहो आहे असांजो लतीफ़ ऐं इहे आहिनि असांजा मुहक़िक़ जिन बि जेको सो हीअं जो कमु लाथो आहे। दोस्तो, अस्सलाम वालेकुम।